कंहिं जाबिर जे अॻियां सिंध झुके न हो। शुरू रब करीम के मुक़दस नाले सां जेको कुझु जान जो पालनहार आहे, उन खां पोइ मुंहिंजे मादरे वतन सिंध जे नाले सां जंहिंजी मिटी मां मूंखे पैदा कयो वियो आहे ऐं जंहिंजी मिटी मां मूंखे वरी वापसि वठो। इंतिहाई इज़तुनि जे लाइ पेटे वारे सिंध जा सरवान मुंहिंजो भाउ ऐं मुंहिंजे मोहबतनि जो महवर, गैर मशरूफ़ महवर साईं गुलाम रसूल महर संदसि काबीना असांजे हिन काज में गस्ता सिंध जो मरकज़ी सदर साईं एजाज़ हुसैन हवाण ऐं संदसि साथी, मुंहिंजो साथी ऐं पेटे अलिफ जी सॼी तारीख़ में हिकिड़ो जदोजहद जो नालो साईं मोहम्मद रफ़ीक जरवार। स्टेज ते वेठल सभई मुंहिंजे इज़तुनि मोहबतनि जा महवर दोस्तो साथियो भाइरो भेनरो, साम्हूं वेठल पेटे अलिफ जे सभिनी सतह जा उम्मीदवारों, उहिदेदारों ऐं मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि जा, बिरादर तनज़ीमुनि जा साथियों, महिमानों, अस्सलाम वालेकुम। जी उस्ताद, मूंखे निहायत ख़ुशी थी रही आहे त अॼु साईं गुलाम रसूल महर ऐं उनजी काबीना ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजे जन दोस्तनि खे ख़बर आहे त छटो बि मुंहिंजो मोहबतनि जो महवर रहियो आहे। साईं पीर अली मीर खां वठी साईं अकबर शाह खां वठी साईं इरशाद शाह ताईं, साईं वली बख्श शाह ताईं, उन ई ज़िले जो सदर ऐं साम्हूं इलेक्शन विड़ी जमहूरी अंदाज़ सां शहर खे क़बूल कंदड़ मुंहिंजो भाउ साईं मोहम्मद शरीफ़। मां सोचियां थो ॻाल्हि किथां शुरू करियां। तनज़ीमुनि जी सूरताल ते ॻाल्हायूं, उस्तादनि जे मसइलनि ते ॻाल्हायूं, कंहिंजे दर्दनि ऐं दुखनि ते ॻाल्हायूं, पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सम्झी छॾियो त साईं गुलाम रसूल अॼु तव्हांखे जेका बेपनाह ऐं तव्हांजी काबीना खे जेका मोहबत ऐं इज़त मिली आहे, जेको तव्हां ते पटकनि, अजरकनि ऐं गुलनि जो बार पियो आहे, इहो तव्हांखां तक़ाज़ा करे थो त इन जो हक़ अदा थियणु घुरिजे। सिंध जो उस्ताद हिन मौजूदा सूरत हाल में तव्हांजे हर सॾ ते लबैक करे ईअं कुॾी पवंदो जीअं शेख अयाज़ चयो हो त को कीअं न डोड़े मक़तल ॾे या रत में ख़ुशबू मेहंदीअ जी, को कीअं न मोटे ज़िंदा ॾे सां शिकन तंजीर। रुगो तव्हांखे ऐलान करण जी ज़रूरत आहे। आउं हिन मौक़े ते जेतोणीकि मुंहिंजूं पहिरीं विझो त मुंहिंजूं सभु मोहबतूं गैर मशरूफ़ साईं गुलाम रसूल सां आहिनि, पर सिंध जी ख़ासि करे पेटे अलिफ जी तनज़ीमी सूरत हाल अहिड़ी आहे जिथे अॼु बि दोस्त तज़ब्ज़ुब जो शिकार आहिनि। जेतोणीकि हिन में गैर जानिबदाराना राय आहे, ईमानदाराना राय आहे त सिंध जे उस्तादनि जी तमामु वॾी अक्सरियत, एब्सोल्यूटली मेजॉरिटी जेका आहे, उहा वोट जे ज़रिए, सपोर्ट जे ज़रिए साईं गुलाम रसूल सां गॾु बीठी आहे। हिन मौक़े ते मां कंहिं बि दोस्त लाइ को बि अहिड़ो लफ़्ज़ ॻाल्हाइणु पसंदि न कंदुसि जेको कंहिंजे लाइ दिलि आज़ारी थिए। मां हिकिड़ी तजवीज़ ज़रूरु रखंदुसि। मूं कोशिशि कई त पेटे अलिफ जी गॾियल इलेक्शन थिए, बहरहाल कंहिंखे ॾोह नथा ॾेई सघूं, ॾोह मुंहिंजो ई थी सघे थो, शायदि किथे मूंखां कोशिशनि में का कमी थी वई हुजे, पर उन खां पोइ बि हाणे सूरत हाल इहा आहे त जेकॾहिं तव्हां असां गॾियल इलेक्शन करे का मुतफ़िक़ा बाडी न आणे सघियासीं त हींअर बि सिंध जे उस्तादनि जे मसइलनि ते तव्हां सोचियो, तव्हां इदारनि में सोचियो
त भला गॾियल का वर्किंग रिलेशनशिप क़ाइमु थी सघे थी। को उस्ताद जे मसइलनि ते गॾियल जिदोजहद हिकिड़े नुक़्ते ते को इतफ़ाक़ करे सघे थो। मुंहिंजी तजवीज़ आहे इहा, जेकॾहिं तव्हां पंहिंजे इदारनि में पंहिंजी वर्किंग कमेटी में इहा ॻाल्हि या तजवीज़ रखो, ऐं मुंहिंजी उन्हनि दोस्तनि खे बि इहा गुज़ारिश हूंदी त अञा हिन महिल सिंध जो उस्तादु, ख़ासि करे सिंध जो प्राइमरी उस्तादु, मां तव्हांखे वाज़े करियां थो त तव्हां ताज़ो जेका वेटिंग उम्मीदवार आहे उन्हनि जे लाइ जेका पार्लियामेंट कमेटी छॾी, उन कमेटी जो जेको फ़ैसिलो आयो उन में तव्हां ॾिठो, उन्हनि चयो त असां हाणे इन वेटिंग जो पीरियड हूंदो ख़तमु, हाणे असां अॼु खां पोइ नयूं भर्तियूं कंदासीं, पर उन लफ़्ज़ उन्हनि इस्तेमालु कयो JST। JST माना जूनियर साइंस टीचर। जूनियर साइंस टीचर हींअर जेको हुननि कया आहिनि इंटरव्यू, जेके 55% जी हुननि ॻाल्हि कई आहे, उन्हनि में 8636 कैंडिडेट उम्मीदवार जेके आहिनि उहे क्वालिफाइड थिया आहिनि। ऐं इन्हनि सभिनी माण्हुनि खे पोस्टूं ॾियण जे लाइ तव्हांजी PhD जूं पोस्टूं जेके आहिनि उहे JST में कन्वर्ट करे तव्हांजे बजट बुक मां, तव्हांजे वॉल्यूम 3 मां उहो ख़तमु करे ऐं तव्हांजी पोस्टूं ख़तमु कंदा, ऐं तव्हांजी आईंदा का बि PhD जी भर्ती थियण नथी वञे। तव्हांजे वजूद जो मसइलो आहे। ऐं उन सां गॾोगॾु सिंध जी प्राइमरी तालीम जे ख़ात्मे जी हिकिड़ी साज़िश थिए थी। सॼी दुनिया जे अंदरि तालीम जा ॿ हिकिड़ा पैरेलल जेके आहिनि इंतज़ामी ढांचा आहिनि, हिकिड़ो प्राइमरी ऐं एलिमेंट्री, ॿियो सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी। हिते असांजी सॼे प्राइमरी खे टोटली दम कयो वियो आहे, कलस्टर स्कूलनि में अपग्रेड करे एलिमेंट्री कयो वियो आहे, सुठी ॻाल्हि आहे। हाणे प्राइमरी स्कूल तव्हांजा उहे वञी रहिया आहिनि जेके सिंगल टीचर आहिनि, हिकिड़े कमरे जो स्कूल आहे, शेल्टरलेस स्कूल आहे। तव्हांजो सर्विस स्ट्रक्चर मंज़ूर बि थी वञे, तव्हांखे 30,000 पोस्टूं सीनियर PhD जूं बि मिलनि, तव्हांखे 12,000 पोस्टूं हेडमास्टरनि जूं, चीफ PhD बि मिलनि। तव्हां वटि स्कूल कहिड़ा आहिनि जिन में इहे पोस्टूं हू बजट बुक में या फाइनेंस डिपार्टमेंट ॾींदी, तव्हां मथो फाड़े विझो जो सिंगल टीचर स्कूल में हू तव्हांखे 17 ग्रेड जी पोस्ट ॾींदा, कोई तस्लीम नथो करे। सो इन ई करे इन ई ते तव्हांखे स्टडी जी ज़रूरत आहे, पंहिंजे केस ते रिव्यू करण जी ज़रूरत आहे। सर्विस स्ट्रक्चर खे लाभाइते बनाइण जे लाइ तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर सभिनी दोस्तनि खे गॾिजी वेहण हिन ते ॻाल्हाइणु घुरिजे। मां नथो सम्झां त गवर्नमेंट करे बि छॾे त उनजो को हिन स्टेज ते तव्हां असांजे प्राइमरी उस्ताद खे फ़ाइदो पहुचाईंदो, पोस्टूं असांजूं ख़तमु थींदियूं वञनि थियूं, ऐं जेके अॼु खां पोइ रिटायर थींदा, गवर्नमेंट साज़िश ॼाणी वाणी कई। 2025 में पेंशन रूल्स जो उन्हनि डपु ॾिनो, नतीजे में हज़ारे उस्ताद रिटायर करे विया। हींअर फेस रिकग्निशन ऐं डिग्री वेरिफिकेशन जो डपु ॾेई करे वरी 20,000 उस्तादनि खे उहो रिटायर करणु चाहिनि था। का बि हिननि में इहा शइ न आहे, फ़क़ति हिकिड़ो ख़ौफ़ आहे, हिकिड़ो सराप आहे, हिकिड़ो दोलाब आहे, हिकिड़ो धोखो आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां इहे पोस्टूं ख़ाली कराए उन ते असां वरी भर्ती कयूं। त उन ई जे करे असां चवंदा त असां ॾाढे इंतिहाई हिकिड़े ख़तरनाक तरीन फेज़ में पंहिंजे वजूद जी बका जे मरहले मां फेज़ मां गुज़री रहिया आहियूं। त ओॾी महिल अनाऊं, ओॾी महिल जेके आहिनि से उहिदा, ओॾी महिल ई मसरतूं, तख़्त नशीनियूं, सभु जेके इंसानी चीज़ आहे मुंहिंजी नज़र में। वधीक उन्हनि दोस्तनि खे जेके वेठा आहिनि, इदारनि में वेठा आहिनि, ज़िलनि जा सदर, डिवीज़न जा सदर, मरकज़ी, उन्हनि ते इहा ज़िम्मेवारी आहे थिए थी त उन सॼी सीनियर खे कीअं उन्हनि जो तजिज़ियो कनि था ऐं कहिड़े तरीक़े सां जेको आहे पंहिंजो उस्तादनि जे हिन सॼी सूरत में उनखे मायूसी खां बि कढणो आहे ऐं उनजा फुरियल हक़ जेके आहिनि उहे बि बहाल कंदा आहिनि, ऐं जेका उन्हनि जे वजूद जे ख़िलाफ़ साज़िश थिए थी उनखे बि रोकणो आहे। इहो तव्हांजी मौजूदा क़यादत आहे। ॿियो हिन मौक़े ते नंढड़ी गुज़ारिश इहा बि कंदुसि त असां तजुर्बे मां 2015 खां वठी हिकिड़ी वॾी तकलीफ़ बि पेश रही आहे, असांजी कोशिशि थी आहे। मां हिन मौक़े ते जेतोणीकि मुंहिंजो सभिनी दोस्तनि खे इहा अपील बि आहे, ख़ासि करे पेट्रोलियम जे दोस्तनि खे, वधीक मर्कज़ी सदर बि अपील करे त बाबा गस्टा जे मामले में तव्हांखे असांखे कंहिं बि क़िस्म जो को कमु पोस्ट करणु हुनजे दाख़िली मामलनि में
मुदाख़लत करण ऐं उन ई ते पंहिंजी रायदनी करण या कंहिं क़िस्म जो अख़लाक़ी हक़ नथो पहुचे। उनजे बावजूदि मां हिकु ज़िम्मेवार उस्ताद जी हैसियत सां मुंहिंजी ख़्वाहिश आहे त असां हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकेली सां तमामु वॾो अरसो गुज़ारियो आहे ऐं उनजे लाइ बि असांखे रिकॉर्ड आहे, एतिराम आहे। फ़र्द केतिरा बि मोहतरम हुजनि पर इदारा ऐं तनज़ीम उन खां वधीक मोहतरम आहे। उन ई करे ही जमहूरियत जेका आहे तनज़ीमुनि जे लाइ ऑक्सीजन आहे। साईं रफ़ीक जरवार वेठो आहे, क़यामत केद इलेक्शन रिक्शा में कयूं 5 वोटनि सां हाराए। हाँ ओॾी महिल बग़ैर कंहिं तज़ल्लुल जे वञी साईं खे गुलनि जा हार पाराया ऐं ऐलान कयो त मूंखे क़बूल आहे ऐं हर मामले ते हर मोड़ ते असीं गॾु रहियासीं। त उहा हुजत असां में आहे। साईं मोहम्मद अशरफ ख़ासकेली ख़िलाफ़ जेका मुहिम हले थी उहा बि ॾाढी क़ाबिल अफ़सोस आहे, पर सम्झदार इंसान आहे। उन पंहिंजो कोशिशूं कयूं आहिनि, उन पंहिंजी सलाहियतूं ॾिनियूं आहिनि। मुंहिंजी उनखे हिन महिल ते अपील हूंदी त उहे इलेक्शन जा नतीजा क़बूल करे दोस्तनि सां कनि। या मुंहिंजी हिकिड़ी आजिज़ाना उनखे अपील आहे। वधीक उन्हनि जा मामला आहिनि पर पंहिंजी ॻाल्हि रखण जो हक़ जेको असीं ॾिसूं था सिंध जो सीनियर जो, उन में पंहिंजी ॻाल्हि ज़रूरु रखणी। मां हिकु दफ़ो ॿीहर ॿिया बि वेठा आहिनि, टाइम घणो थी वियो आहे, अञा मानी आहे। मानी जे लाइ त घणी परेशानी बि हूंदी आहे, ख़ासि करे साईं कमु जे लाइ। त असां जहिड़ा मौलवी ऐं कामरेड ॿई जेके आहिनि मानी जे पोयां हूंदा आहिनि त पोइ भिटाई ॾिनी बैत सां त नेरा नई भेण नई हथ भिड़नि खे 70 खाता कनि जे मुंहुं पासे महबूब।